मुल्क में मुहर्रमुल हराम जो चंड नज़र अचण बाद सॼी सिंध जीअं सिंध जे टे वॾे शहर सखर में भी जेको आज़ादारी जो सिलसिलो शुरू थी चुको है। अॼु पहिरीं मुहर्रमुल हराम आहे ऐं पहिरीं मुहर्रमुल हराम के हवाले से भी सखर शहर के मुख़्तलिफ़ इलाक़नि में मातमी जुलूस जेके आहिनि उहे बरामद थी रहा आहिनि। गरम गोदी पाड़े में जितां जेको आहे हिकु मातमी जुलूस बरामद थियो आहे। हिते अज़ादारनि जो चवणु आहे त हीउ जुलूस 1972 खां जेको आहे उहो बरामद थींदो रहंदो आहे ऐं हिते जेको आहे हिकु ताज़ियो पिणु बरामद कयो वेंदो आहे। उहो ताज़ियो मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदो गरम गोदी जी इमाम बारगाह ताईं पहुचंदो आहे। इमाम बारगाह में जेको आहे उहा मजलिस अज़ा बर्पा कई वेंदी आहे जिते मोमिनीन जेके आहिनि मजलिस में ख़िताब ॿुधंदा आहिनि ऐं इमाम मज़लूम जी क़ुर्बानीअ खे यादि कंदे उनखे ख़िराज पेश कंदा आहिनि ऐं उनखे जेको आहे ॻोढ़नि जी भेटा पेश कंदा आहिनि। उनखां सवाइ 5 मुहर्रमुल हराम ते सखर शहर में तारीख़ी जेको आहे 5000 साल क़दीम मस्जिद वारो मातम थींदो आहे जिते बि जेको आहे सिंध जी कुंड कड़छ मां मुल्क की कुंड कड़छ मां मोमिनीन अची जेके आहिनि उहे शिरकत कंदा आहिनि ऐं इमाम मज़लूम खे पंहिंजो पुरसो ॾींदा आहिनि। सखर में अज़ादारीअ जी शुरूआत थी चुकी आहे ऐं मोमिनीन जेको आहे मातम ऐं ताज़िया कढी जेको आहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी अज़ीम क़ुर्बानीअ खे भेटा पेश करे रहिया आहिनि। कैमरामैन रज़ा लगारीअ सां गॾु मुश्ताक टावरी, सिंध टीवी न्यूज़।